सेहत अदम सेहत जे करे रात जो थक जो को थे थो न हूंदो त सुबह जो साईं जन जी ज़ियारत भी थींदी दुआ में शमूलियत भी थी। रिकॉर्डिंग हाफिज़ मुश्ताक अहमद भट्टी सेवाणी थी सके थो त आहिस्ते आहिस्ते आ दरखास्त मंजूर थी वञे। हिन महफ़िल में जियां ऐलान करण वारे मौलाना साहब जनवा के ॿुधायो इस्लाम जूं ख़िदमतूं नक्शबंदी औलिया किराम कहियूं कयूं आहिनि। असल छा आहे त असां तव्हां सभिनी जे दिलनि में अल्लाह जे हर वलीअ सां प्यार ऐं उन जो अदब ऐं उन जी मोहब्बत मौजूद आहे। चाहे कादरी हुजे, चाहे चिश्ती हुजे, चाहे सुहरवर्दी हुजे, चाहे नक्शबंदी हुजे, पर पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत रखण इहो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे ऐं पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत ई अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे रूहानियत में तरक़ी ॾींदी आहे, बुलंदी बख़्शींदी आहे, मंज़िलूं तय कराईंदी आहे, मदार जमाईंदी आहे। पंहिंजे मुर्शिद जे मोहब्बत खां सवाइ इंसान कामिल ऐं कामयाब न थी सघंदो आहे। मक़सद असांजो इहो आहे त असांजे नक्शबंदी सिलसिले में असांजा मुर्शिद करीम आहिनि। असांजे दोस्तनि जो इहो ज़हन सुठो आहे त दुनिया जे अॻियां वाज़िह कयो वञे त नक्शबंदी सिलसिले वारा औलिया केतिरा आहिनि, कीअं आहिनि, कीअं उन्हनि ख़िदमतूं कयूं आहिनि, कीअं उन्हनि अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब खे राज़ी बनायो आहे ऐं कीअं उन्हनि माण्हुनि जे क़ल्ब जी इस्लाह कई आहे, उन्हनि जे सीने खे सुधारियो आहे, उन्हनि में अल्लाह जे ज़िक्र जा अनवार ऐं मुस्तफ़ा जे इश्क जी शमअ रोशन कई आहे। आवाज़ थोरो आहे, मूंखे सम्झ में नथो अचे अलाह छा जे करे। वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह त चओ। उलमा सॻोरा मौज़ू रिथे ॾींदा आहिनि पर माण्हुनि खे हिकिड़ो मौज़ू मज़ो बि न ॾींदो आहे, हिकिड़े मौज़ूअ ते राज़ी बि न हूंदा आहिनि। अॼुकल्ह हर माण्हू चए थो त हीअ शइ बि हुजे, ही बि हुजे, ही बि हुजे, ही बि हुजे। ॿीहर सूरत मूंखे जेको इरशाद थियो आहे उनखे नज़र में रखंदे मूं अव्हां जे अॻियां अल्लाह जे कलाम करीम जूं ॿ आयतूं पढ़ियूं आहिनि। पहिरीं आयत में अल्लाह ताला ॿ अमर फरमाया आहिनि। घणा मुंहिंजा भाउ थोरो जवाब वॾी आवाज़ सां ॾियो। कहिड़ा ॿ अमर आहिनि? अल्लाह फरमाए थो इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं मुंहिंजो क़ुरान पढ़ियो वञे त पोइ कन ॾेई ॿुधो ऐं ख़ामोश रहो। इन ॿिनि अमरनि जे अदा करण जो बदिलो छा आहे? अल्लाह ताला अव्हां ते रहमतूं वसाईंदो, अव्हां जे मथां ख़ुसूसी करम नवाज़ी फरमाईंदो। कई भेरा आयत ॿुधी आहे, हर आलम सगोरो पढ़ंदो आहे त बाबा ख़ामोश थी अदब सां जलसो ॿुधो, वाइज़ ॿुधो, नसीहत ॿुधो। पर क़ुरान पाक जा मुफ़स्सिर अल्लामा सनाउल्लाह पानी बती क़ुद्दस सिर्रुहु, अल्लामा आलूसी बगदादी रूहुल मानी जो साहिब, अल्लामा इस्माइल हकी रूहुल बयान वारो, ये उलमा लिखनि था पिया त इन आयत जो मख़सूस मक़सद आहे त निमाज़ में जॾहिं इमाम क़िराअत करे त जमाती ख़ामोश रहन, माठ करे बीहन, उहे कुझु पढ़नि न। जो इमाम क़िराअत करे रहियो आहे जेकॾहिं वॾे आवाज़ सां थो पढ़े त बि ॿुधो, जेकॾहिं ख़ामोश आस्ते थो पढ़े ज़हर में ऐं विची निमाज़ में जे पढ़बो आहे असर में, तव्हां तॾहिं बि चुप करे बीहो। छो त मदीने जे घोट फरमायो आहे मन कान लहू इमाम फक़िरातुल इमाम क़िराअतुल लह। जंहिंखे निमाज़ पढ़ाइण वारो अॻुवान आहे त उन जी क़िराअत जमाअती जी क़िराअत आहे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ।
इहो मां इन जे करे पियो अर्ज़ु कयां जो असांजा काफ़ी दोस्त अॼुकल्ह जदीद ॻाल्हि ॿुधी नई ॻाल्हि ॿुधी उहे परेशान थींदा आहिनि त साईं सऊदी अरब में अलहम्द इमाम जे पुठियां पढ़नि पिया फलाना हीअं था कनि फलाना हीअं था कनि उहा करणु पंहिंजी जाइ ते आहे पर तहक़ीक़ इहो आहे मुहक़िक़नि जो जेको लिखियो आहे इहो आहे त अल्लाह ताला जे हबीब जे पुठियां कनि सहाबनि सगोरनि कुझु क़ुरान पाक जी आयत पढ़ी पाण निमाज़ पढ़ी सलाम वराए उन्हनि खे मुतवजो थी फरमायूं त छा तव्हां अल्लाह जे क़ुरान पाक जी आयत न ॿुधी आहे त जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त उनखे कन ॾेई ॿुधो ऐं चुप करे बीहो अवां मुंहिंजे पुठियां पढ़ो था मुंहिंजे लाइ रुकावट थी बणिजे हबीबन करीमन पंहिंजे किरात खे जमायत लाइ काफ़ी करार ॾेई छॾियो वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चवणी पवंदी मुझे ख्याल में तव्हांखे अञा कुझु करणो पवंदो अवां जी मेहनत मुहब्बत ज़ाहिर थींदी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला वांखे तौफीक ॾिनी आहे हबीब करीम अलैहि सलाम जा उम्मतीयो हिन आयत में रब करीम ॿ मुर कया जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त माठ करे वेहो क़ुरान पढ़ियो वञे त चुप कयो कन ॾेई ॿुधो ए ॿ मुर तव्हां अदा कयो लअल्लकुम तुरहमून तव्हां ते रहमत ख़ुदावंदी करीम सां सुभान अल्लाह चओ पर क़ुरान पाक ॿुधंदे ई तव्हां वरी ॿियूं शयूं शुरू करे छॾींदा आहियो क्यू टीवी ते क़ुरान जी तिलावत ईंदी आहे उन खे मटे वरी ॿियो बि हणंदा आहियो इहा बि अदब जी तक़ाज़ा आहे जेकॾहिं क़ुरान खोलियो त दिलि सां ॿुधो सम्झो गौर कयो ऐं माठ करे ॿुधो त ख़ुदावंदे करीम जी बेपायां रहमत तव्हां ते वसी पवे क़ुरान पाक मामूली शइ न आहे क़ुरान पाक रवाजी शइ न आहे अल्लाह ताला जे हिकु बाने जो बयान आहे त उनखे ग़ैर मुस्लमान बुतनि जा पूजारी कंहिं जाइ ते मिलिया चवण लॻा मौली साहब असांखे हिकु ॻाल्हि सम्झायो कहिड़ी साईं अव्हां जूं मस्जिदियूं भली सीमेंट ते ठहनि आरसीसी ठहनि बादल टीयर विझो त बि 15-20 साल खां पोइ किथां न किथां छिजी थी पवे शहीद थी वञे असांजा मंदर सवे साल बीठा आहिनि ख़राबी नथा थियनि वजह छा हाणे हीअ ॻाल्हि अहिड़ी त कान हुई जंहिंजे लाइ माण्हू क़ुरान पाक जे आयत मां पोइ ॿियो दलील ॾे या हदीस पाक मां दलील ॾे पर उहो बुज़ुर्ग आलिम बाअमल हो अल्लाह जो प्यारो हो हुन फरमायो मां तव्हांखे जवाब ॾींदुसि इन शर्त सां जो तव्हां पंहिंजे मंदर में मूंखे वठी हलो अंदर बीही मां तव्हांखे जवाब ॾींदुसि वाह वाह मौली साहब अल्लाह जी वली कामिल आलिम रब्बानी आलिम टाइम रखो उन ते कई अचे बुतनि जा पूजारी गॾु थिया उहे बि मंदर में अंदर हुया ही बि अंदर हुयो अल्लाह जे प्यारे अंदर बीही करे आऊज़ बिस्मिल्लाह पढ़ी अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ी लहू अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिल लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह व तिलकल अमसाल नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून जेकॾहिं हिन क़ुरान खे असीं जबल ते लाहियूं हा त जबल खे टुकड़ा टुकड़ा थींदड़ ॾिसो हा अल्लाह जे ख़ौफ़ खां ज़रा ज़रा थी वञे हा हिन आयत पढ़ी बस कई मंदर ठका ॾिनो आहे फाटी पियो आहे ॿाहिरि वठी भॻाई बि निकिरी आयो मौलाना ही कहिड़ो जवाब ॾिनी असांजो मंदर टोड़े छॾी कि अव्हां खे ॾेखारणो हो त इहे 30-40 साल बि अल्लाह जे क़ुरान जे तिलावत जो ॿार असांजो मस्जिदियूं सहन थियूं अव्हां जो मंदिर ते हिकु आयत बि सही न सघियो क़ुरान पाक क़ुरान पाक खे सम्झणु ज़रूरी आहे क़ुरान पाक सां दिलि लॻाइणु ज़रूरी आहे क़ुरान पाक सां मुहबत रखणु ज़रूरी आहे क़ुरान जो पढ़ण बि इबादत आहे ॿुधण बि इबादत आहे क़ुरान पाक जी तिलावत बि इबादत आहे क़ुरान पाक जो दीदार बि इबादत आहे क़ुरान पाक जो क़द्र हो त मदीने वारा थे कंहिं अल्लाह जे बानी फरमायो
कदर कुरान दा क्या जानन ए गाफिल लोग कमीने, कदर कुरान दे जानन वाले सुन गे शहर मदीने। अल्लाह फरमायो या हबीब अल्लाह, ॿियो अमर छा आहे, वज़कुर रब्बक, पंहिंजे रब जो ज़िक्र कर। सुभान अल्लाह, पंहिंजे रब जो जवाब ॾियो, जवाब ॾियो, सभई ज़िक्र कयो, अल्लाह अल्लाह अल्लाह। के असांजा दोस्त कंदा आहिनि आला आला, न ईअं न, अल्लाह अल्लाह चई ॿुधायो, अल्लाह। सही त लफ़्ज़ हुजे, सही लफ़्ज़ हुजे, छो त माना न फिरे, मतलब न बदले। अल्लाह अल्लाह जो इसमें ज़ात रफ़मे तो वज़कुर रब्बक फी नफ्सिक, हबीब जी ज़ात बरकात उम्मती, अल्लाह जो ज़िक्र पंहिंजे दिल में कर। वॾी आवाज़ सां कोन चई, दिल में करण जो मतलब इहो न समझो तो को कादरी तरीके वारन या चिश्ती तरीके वारन या सहरवर्दी तरीके वारन। हजरत मौलाना शाह फकीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह 36 सिलसिला लिखिया अल्लाह वारन जे ज़िक्र जे तरीके जा। उहे घणा सिलसिला मशहूर असां वटि 4 कादरी, चिश्ती, सहरवर्दी, नक्शबंदी। इन जो मतलब इहो न आहे त असीं ॿियनि तरीक़नि खां माज़ अल्लाह मुखालिफ़ आहियूं या बाग़ी न, कॾहिं बि न, कॾहिं बि न। पर अल्लाह फरमाए थो पंहिंजे रब खे पंहिंजे दिल में याद कर, ज़िक्र कर, पंहिंजे दिल में ज़िक्र कर, छो त हिन ज़िक्र में कई आसानियूं आहिनि। कंहिंसां ॻाल्हाईंदे ज़िक्र हलंदो रहंदो, खाईंदे ज़िक्र हलंदो रहंदो, पाणी पीअंदे ज़िक्र हलंदो रहंदो, मोबाइल कन ते ज़िक्र हलंदो रहंदो, कारोबार जी साहमी हथ में ज़िक्र हलंदो रहंदो, हारीअ खे हथ हथ में ज़िक्र हर हथ में ज़िक्र हलंदो रहंदो, ज़मींदार खे कलम हथ में ज़िक्र हलंदो रहंदो। एतिरो ई प्यारो ज़िक्र जो हथकार ॾे हूंदो, दिल दिल बर यार ॾे हूंदी। इहो आहे नक्शबंदी सिलसिलो। ख़ुदा जा बांधड़ो, अल्लाह जा बांधो, रब्बुल आलमीन जे क़ुरान करीम जे लफ़्ज़नि ते गौर कयो। वज़कुर रब्बक, ऐं पंहिंजे रब जो ज़िक्र कर, फी नफ्सिक, पंहिंजे वजूद में तदर्रुअन व ख़ीफ़ा, अज़ारिय सां अल्लाह खां डिॼंदे। सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। ईअं न जो बज़र पोइ ज़िक्र जो हणी पोइ निहारे पियो त जिब्रील किथां पियो लहे, ईअं न, ज़ारी सां, आजिज़ी सां, इनकिसारी सां, पाण खे कुझु न समझ, तव्हांखे उन दर ते वठी हलां जंहिंजे शान में, मनक़बत में मूं अर्ज़ कयो, सूंह सिंध जी शान वारो आलतीफ़, सूंह सिंध जी शान वारो आलतीफ़, मर्तबे ऐं मान वारो आलतीफ़। कौन तो सुभान अल्लाह चई? हुकुम कयो, पिंडी से आए हुए दोस्त औरंगजेब साहब को कुछ हार्ट प्रॉब्लम हुआ है, उसके घर वाले या साथी हो तो जल्दी वजू खाने के पास पहुंच जाएं। रावलपिंडी के दोस्त औरंगजेब साहब, उसको हार्ट प्रॉब्लम हुआ है, जो भी उसके साथी हैं वजू खाने के पास जल्दी पहुंच जाएं। सूंह सिंध जी शान वारो आलतीफ़,
वॾी आवाज़ सां कोन चई थकल थो लॻी मां सम्झो त मां चाकु न आहियां पर तबियत तुंहिंजी बि शायदि मज़े सां न आहे सरवर कौनैन जो सालिह बचो पाक परवर खे प्यारो आलती उहो अल्लाह जो कामिल वली जंहिंजो ॿियो को शोबो न हो सिर्फ ज़िक्र ही ज़िक्र हो अल्लाह जे ज़िक्र में महव हो अल्लाह जे ज़िक्र में फना हो पाण इन क़ल्बी ज़िक्र जे लाइ दिल वारे ज़िक्र जे लाइ इरशाद था फरमाइन त सुठ उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाई बाक़ाइदे साॻी तलक़ीन सुठ उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाईन आवाज़ अरट जो साह न सुणाईन साह खे बि ख़बर न आहे मुंहिंजा मुर्शिद करी फरमाईंदा त साह पंहिंजी जाइ ते अचे वञे उन ते तव्हां तवजो ई न ॾियो ज़बान तारूअ सां हुजे मुराक़बे में वेही रहो अव्हां जे दिल जो आवाज़ हुजे अल्लाह मुझो मुझो अल्लाह अल्लाह ये मुझे शेरन जो मजमूआ जंहिंमें भेटाई साहब जी मनक़बत आहे कलंदर शहबाज जी आहे मुंहिंजे मुर्शिदन करीमन जी आहे अल्लाह जी तौहीद नबी जी रिसालत सहाबन जी अदालत इमामन जी शहादत हर मौज़ू ते शेर आहे अव्हां खे दोस्त ॾींदा जंहिंखे ख़रीद करणो आहे सोरन खां ख़रीद करे वठी पढ़ी ॾिसे इंशाअल्लाह दिलि ठरी पवंदी ख़ुदा कंदो जल्दी वाग मदीने वरी सुणे भेटाई साहब जो दर्स निहारियो सुठ उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाईन आवाज़ अरट जो साह न सुणाईन सुभान अल्लाह चओ 70 रुपया मिठाई त मता तव्हां भुलिजी पोइ हेॾे होॾे वरी वठी घड़ी खन पढ़जो न सीराइजो न शागिर्द सुठ उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाईन आवाज़ अरट जो साह न सुणाईन हेॾे निहारियो फरमाए तो लिकायो लतीफ़ चवे कंबियो कताईन जे मानक मोटाईन तब मुल्ह महांगो उनजो अल्लाह जे कुरान जो तर्जुमो आहे वज़कुर रब्बक फी नफ्सिक तदर्रुअन व खीफतन व दूनल जहर मिनल कौल बिल गुदुव्वि वल आसाल सुबह ऐं शाम अल्लाह जे ज़िक्र में महव रह ज़ारी कंदो रह अल्लाह खां डिॼंदो बि रह कतंदो बि रह कंबंदो बि रह वला तकुम मिनल गाफ़िलीन गाफिलन मानत तव्हां तवज्जो फरमायो कुछ उलमा वेठा आहिनि जेके मूं वांगुरु पोढ़ा से सवेरे वञी सुता असांखे माउटी करींदा साईं हल ॿ कलाक 3 कलाक हाणे तेल छा मथे कयूं त निंड कान थी बुढ़ड़ा करण वट सब सुता वरी बटे नौजवान वेठा आहिनि मुंहिंजी रहनुमाई कंदा इंशाअल्लाह अल्लाह ताला फरमायो सुबुह ऐं शाम इन जो मतिलब मुफस्सर लिखनि था पिया त इब्तिदा ऐं इंतिहा में विच बची वियो अल्लाह फरमाए तो पूरो टाइम तूं अल्लाह जे ज़िक्र में ई रह पर वॾाई न कजा तकब्बुर न कजा हुरूर न कजा ॿियनि खे बुरो न सम्झजा ॿियनि खे घटि न सम्झजा अल्लाह ताला जो ख़ौफ़ रखे पंहिंजे दिलि में अल्लाह जो ज़िक्र प्राण खे पाए कजे फरमान खे वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ वाह सुणे सिद्दीक़ जो केॾा भला मुड़से वेठा और की कंधो प्यारो पढ़ो न वासने सिद्दीक़ जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे पाए कजे फरमान खे वासने सिद्दीक़ जो शान आला शान
सिद्दीक़ जी माना सचो, सिद्दीक़ जी माना सचो, कॾहिं न कौल में जो महफ़िल पई हले, मदीने जा साईं तशरीफ़ फरमान। सवाल है जो या रसूल अल्लाह, सारी कायनात अल्लाह ताला अव्हां जी ला पैदा कई आहे, पर न कायनात में अव्हां के कहिड़ी के प्यारी छा करे साईं सफ़ा करणो खुशबू इन जे करे लगाईंदा जो खुशबू दरखास्त कई मदीने वारा, अव्हां मूंखे पंहिंजे पाक जिस्म ते लगायो त मुंहिंजो लगाइण अव्हां जी सुन्नत थी पवे। जो मुस्तफ़ा खे परवाह परे न वञा साईं। ॿियो निकाह करण थारो, छा शादी करण। अॼु असां वटि